जॾहिं बर्रे सग़ीर में रहंदड़नि जूं महरूमियूं हद खां वधी वियूं त पोइ पाकिस्तान जे क़ियाम जी लहर शुरू थी। पोइ उहो ॾींहुं आयो जंहिं तारीख़ में मुसलमाननि खे अलॻि सुञाणप ऐं हैसियत मिली। 23 मार्च 1940 ईस्वी हिकु तारीख़ी ॾींहुं आहे जॾहिं पाकिस्तान जे क़ियाम लाइ लाज़वाल जिदोजहद जो तख़्तो ऊंधो कयो वियो। लाहौर जे मिंटो पार्क में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिनाह जी सदारत हेठि मुस्लिम लीग जे इजलास में पाकिस्तान ठहरा पास कयो वियो। पाकिस्तान जे क़रारदाद खां 7 साल पोइ हिन धरतीअ ते इस्लामी जमहूरिया पाकिस्तान वजूद में आयो ऐं पंहिंजी पूरी शान व शौक़त सां चमकियो। 23 मार्च हिकु वाइदो आहे, हिकु ॾींहुं आहे, हिकु अज़म आहे। 23 मार्च 1940 ईस्वी ते पाकिस्तान जो बुनियाद पियो। 23 मार्च हक़ीक़ी इस्लामी नज़रिए जी फ़तह जो ॾींहुं आहे। 23 मार्च हुब्बुल वतनी जो सबूत आहे। 23 मार्च वतन जी सरज़मीन सां मुहब्बत जे इज़हार जो ॾींहुं आहे। अचो त सभु पाकिस्तानी पंहिंजे वतन सां वाइदो करियूं त तोॾे ईंदड़ अंदरूनी ऐं बैरूनी दुश्मननि ऐं साज़िशुनि खे गॾिजी नाकाम बणाईंदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद।